जय झूलेलाल। चेटी चंड भगवान झूलेलाल जन जो जनम उत्सव धूमधाम सां गॾु मल्हायो वेंदो। त चेटी चंड शोभा यात्रा 2022 जे आयोजन जे संबंध में सिंधी सेंट्रल पंचायत युवा विंग द्वारा हिकु महत्वपूर्ण बैठक दिनांक 13 फरवरी रविवार जो मोटूमल भीमनानी धर्मशाला गोल बाज़ार में रखी वई। हिन मीटिंग में सिंधी सेंट्रल पंचायत जी कोर टीम ऐं 15 वार्ड पंचायत मुखियुनि सां शोभा यात्रा आयोजन जे संबंध में चर्चा कई वई ऐं उन्हनि जो मार्गदर्शन वरितो वियो। पिछले 2 सालनि खां कोरोना महामारी जे कारण शोभा यात्रा जो आयोजन संभव न पियो थी सघे, परंतु वर्तमान जी स्थितियुनि खे ॾिसंदे हुए ईअं लॻे थो त हिन वर्ष शोभा यात्रा जो आयोजन संभव थी सघंदो आहे। हिन बैठक में युवा विंग शोभा यात्रा संबंधी पंहिंजी तैयारियुनि जी रूपरेखा जो विवरण सभिनी वरिष्ठ ऐं आदरणीय ॼणनि जे समक्ष प्रस्तुत कयनि। सिंधी सेंट्रल पंचायत ऐं वार्ड मुखियुनि शोभा यात्रा जी रैलीअ खे और अधिक बहितर ठाहिण हेतु पंहिंजे बहुमूल्य सुझाव ॾिननि। हिन अवसर ते भारतीय सिंधु सभा महिला विंग राष्ट्रीय महामंत्री श्रीमती विनीता भावनानी भी महिलाउनि ऐं उन्हनि जी तरफ़ सां आयोजित थियण वारे कार्यक्रम जे बारे में जानकारी ॾिननि, जंहिंमें महाआरती, सांस्कृतिक कार्यक्रम ऐं सिंधी फिल्म ॾेखारी वेंदी। अॼु जी हिन बैठक में पूज्य सिंधी सेंट्रल पंचायत मां PN बजाज, DT आहूजा, प्रभाकर मोटवानी, मुरलीधर निभानी, कमल बजाज, श्रीचंद टहलियानी, दिलीप बहराणी, विनोद मेघानी, सुरेश सिदारा ऐं अन्य सदस्य उपस्थित हुआ। वार्ड पंचायत मुखियुनि मां हरीश भागवानी, गोपी थारवानी, नरेश मूलचंदानी, उमेश भावनानी, रामचंद्र नागवानी, महेश पमनानी, मोतीलाल माखीजा इत्यादि उपस्थित हुआ। महिला विंग मां श्रीमती विनीता भावनानी, श्रीमती गरिमा साहनी, श्रीमती कंचन मलगानी, श्रीमती राजकुमार मेहानी, श्रीमती कविता मंगवानी, सिंधी सेंट्रल पंचायत युवा विंग मां अभिषेक विधानी, नीरज जग्यासी, विकी कोटवानी, अविनाश आहूजा, शंकर मनचंदा, धीरज रोहरा, कमल कलवानी, जितेंद्र वाधवानी, नितेश रामानी, विजय पंजवानी, संतोष बुधवानी, मुकेश विधानी, राम सुखेजा, विजय गोविंद दुसेजा, कमल दुसेजा ऐं अन्य सम्माननीय सदस्य उते उपस्थित हुआ। ख़बर खे लाइक कयो, शेयर कयो, असांजे चैनल सां जुड़ियल हुजो, असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो। जय झूलेलाल।